कुंभ रिपोर्ट शाहिद अली मंगी कुंभ रोहिड़ी अरोड़ में कालका देवी माता जे मंदिर मां नामालूम हथियारबंद फ़ौरन पारां मंदिर जी बेहुरमती करण मंदिर मां मूर्तियों ज़ेवर ऐं क़ीमती सामान फुर करण ख़िलाफ़ कुंभ में अक़लियती बिरादरी जे मुखी जमन दास, मुनवर दास, हरीश कुमार, नारायण दास, प्रकाश कुमार, हाशानंद, हाकिम मल ऐं ॿियनि पारां एहतजाजी रैली कढी वई ऐं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदे अक़लियती बिरादरी जे अॻवाननि चयो त रोहिड़ी अरोड़ में कालका माता जे मंदिर जी बेहुरमती ऐं क़ीमती मूर्तियूं ऐं ज़ेवर फुर ऐं लुट मार करणु अक़लियती बिरादरी सां ज़्यादती आहे। हुननि चयो त इबादतगाह में घिड़ी मंदिर जी बेहुरमती ऐं फुर लुट अक़लियतनि ख़िलाफ़ साज़िश आहे, जंहिं करे हिंदू बिरादरी में बेचैनी फैलियल आहे। हुननि वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हुकूमत खे वाक़े जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अक़लियतनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो।